of Kings. It's India versus Pakistan. In the blue corner, for India, Rohit Sharma. In the green corner, Babar Azam. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। ICC 20 वर्ल्ड कप जे दंगल में रवायती मुख़ालिफ़ पाकिस्तान ऐं भारत अॼु आम्हूं साम्हूं थींदा। ॿिन्हिनि मुल्कनि विच में मैच न्यूयॉर्क क्रिकेट ग्राउंड में शाम जो 7 वॻे खेॾी वेंदी। विकेट कीपर बैटर आज़म खान ड्राव ऑलराउंडर हमाद वसीम शामिल करण जो फ़ैसिलो। नाज़रीन, तव्हांखे असां क्रिकेट जे हवाले सां ख़बर ॾेई रहिया आहियूं। ICC 20 वर्ल्ड कप जे दंगल में रवायती मुख़ालिफ़ पाकिस्तान ऐं भारत अॼु आम्हूं साम्हूं थींदा। ॿिन्हिनि मुल्कनि विच में मैच खेॾी वेंदी। न्यूयॉर्क क्रिकेट ग्राउंड में शाम जो 7 वॻे खेॾी वेंदी। विकेट कीपर बैटर आज़म खान ड्राव ऑलराउंडर हमाद वसीम शामिल करण जो फ़ैसिलो। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते भी ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।